को SOPs पर अमल दरामद कराने के लिए फौज काम करेगी, तो बाकी हमारी जो गुड गवर्नेंस है, जो हमारे CM साहब हैं, जो पुलिस है, एडमिनिस्ट्रेशन है, वो कहाँ है? तो ये नाकामी है सिंध हुकूमत की, इसी वजह से आज हम इस मकाम पर पहुंचे। काफी क्या बोलते हैं उसको, गुमशुदा हो रहे हैं, किडनैप हो रहे हैं। तो ये लॉ एंड ऑर्डर का मसला है ना। मतलब साफ़ी क्या, आम आदमी भी अगर कोई इस तरह से उसके साथ ज्यादती होती है तो ये जिम्मेदारी हुकूमत की होती है, जबकि साफ़ी जो कि आगाही देता है तमाम लोगों को, साफ़ी जो है एक फोर्थ पिलर है स्टेट का, उसके साथ ये हो रहा है। मुस्लिम लीग फंक्शनल जे तंज़ीमी इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे नुसरत सहर अब्बासीअ चयो त बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे ट्विटर ते त सिंध तरक़ी कंदे नज़र अचे थी, पर मुश्किलात में पियल सिंध अवाम नज़र नथो अचे। NIC वीडीअ जे अंदरूनी हालत मां करप्शन नज़र अची रही आहे। डॉक्टर अज़रा फज़ुल पेचूअ खे आसिफ ज़रदारीअ जी भेण ऐं बिलावल जी फूफी हुअण जे नाते सूबाई वज़ीर सिहत सिंध ते मुसलत कयो वियो आहे। सूबाई वज़ीर सिहत जी कारकर्दगी का बि न आहे। सिंध जी अस्पतालुनि में ॿारड़नि ऐं पोड़नि खे कुता ऐं नांग कटनि था, पर वैक्सीन न आहे ऐं माण्हू मरनि पिया, पर सिंध हुकूमत वटि ग़रीबनि जा लाश घर पहुचाइण लाइ एम्बुलेंस न आहे। मुल्क में वबा जी नई लहर कोरोना सां सिंध जो अवाम परेशानीअ में मुब्तला आहे, पर वबा सां विढ़ण लाइ सिंध हुकूमत जूं तयारियूं मुकमल न आहिनि। हुकूमत बुरी तरह नाकाम थी चुकी आहे। कोरोना SOPs ते अमल दरामद कराइण लाइ फ़ौज खे तलब कयो वियो आहे, जेका हुकूमत जी नाकामी आहे। मुस्लिम लीग फंक्शनल जे सूबाई रहनुमा सदर अब्दुल रहीम नुसरत सहर अब्बासी ऐं ॿियनि जो गिपचाणीअ में अकबर गुल कीरियो सरफराज़ गिपचाणी रोशन फ़कीर सलमान गुलन ऐं नारनि सां इस्तक़बाल कयो, जंहिंमें पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल डिस्ट्रिक्ट सां गॾु नौशर फिरोज़ ऐं नवाब शाह जे उहिदेदारनि जो हिकु अहम इजलास पिणु थियो।